अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां मोहम्मद यासीन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी शोबिज़ अपडेट। दोस्तों जो कि इन वीडियोज़ में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त सिंधी ड्रामनि जे बहितरीन अदाकार जानी जतोई जी कहाणी तमामु बहितरीन अदाकार आहे ऐं हुन पंहिंजे सिंधी ड्रामनि में पंहिंजो बहितरीन कमु करे पंहिंजो पाण खे मञायो आहे। हुन काफ़ी ड्रामनि खां शुरूआत कई आहे ऐं काफ़ी फिल्मुनि में हुन कमु करे पंहिंजो पाण खे मञता ॾिनी आहे। इहो मां तव्हांखे हुन जे बारे में सॼो कुझु ॿुधाइण वारो आहियां त उहो जानी जतोई आख़िर किथां मशहूरु थियो ऐं हुन जो पहिरियों ड्रामो जेको हुयो उहो कहिड़ो हुयो, इहो मां तव्हांखे हिन वीडियोज़ में ॿुधाइण वारो आहियां। ऐं हुन पंहिंजी डायरेक्शन में केतिरा ड्रामा कया आहिनि ऐं हुन जा जेके आहिनि उस्ताद कहिड़ा आहिनि जंहिं हुनखे सिखिया ॾिनी हुई, इहो बि मां तव्हांखे हिन वीडियोज़ में ॿुधाइण वारो आहियां। त दोस्तों वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां पर मां तव्हांखे हिकिड़ी दोस्तनि खे रिक्वेस्ट कंदुसि, जेकॾहिं अञा ताईं तव्हां असांजी हिन वीडियोज़ खे लाइक न कयो त महिरबानी करे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा त जीअं हर नई वीडियो नोटिफिकेशन तव्हांखे बासानी सां मिली सघे। त दोस्तों अचो त हिन वीडियो खे शुरू था कयूं। दोस्तों जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन जो नालो जानी जतोई आहे ऐं हीउ जानी जतोई लाड़काणे शहर सां तालुक़ु रखे थो ऐं हीउ तमामु बहितरीन अदाकार ऐं डायरेक्टर बि पिणु आहे। ऐं दोस्तों मां तव्हांखे हाणे ॿुधाईंदो हलां त जानी जतोई जेको पहिरियों ड्रामो कयो हुयो उन जो नालो हुयो पत्थर दुनिया, जंहिं हिन पंहिंजो रोल कयो हुयो वरियाम जे नाले सां। तमामु बहितरीन हिन जो पत्थर दुनिया ड्रामे में करेक्टर्स हुयो। हिन जो जेको करेक्टर्स हुयो उहो अज़ीज़ सांगी सां गॾु हिन जो करेक्टर्स हुयो जानी जतोई जो। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उन खां बाद में हली जानी जतोई ॿिए ड्रामे में आयो दर्दन जो दरिया में। उन ई ड्रामे में जानी जतोई पंहिंजी डायरेक्शन मुताबिक़ पंहिंजो पाण खे अॻिते आंदो ऐं तमामु बहितरीन ऐं तमामु सुठो हुन पंहिंजे ड्रामे में कमु कयो ऐं तमामु सुठनि अदाकारनि खे हुन कास्ट कयो पंहिंजे ड्रामे दर्दन जो दरिया में। ऐं जानी जतोई उन ई ड्रामे में दर्दन जो दरिया में पंहिंजो पाण खे वरियाम जे नाले सां हिकिड़ो सुठो करेक्टर्स ॾिनो। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उन ई ड्रामे में जेके अदाकार हुया तमामु वॾा ऐं बहितरीन अदाकार हुया। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उन ई ड्रामे दर्दन जो दरिया जो डायरेक्टर्स जेको हुयो जानी जतोई ऐं आज़म मंगल हुयो। हिननि ॿिन्ही पंहिंजी दोस्ती जे हिसाब सां गॾिजी ड्रामो ठाहियो जंहिंजो नालो हुयो दर्दन जो दरिया। उहो ड्रामो जेको हलियो हुयो KTN चैनल ते। तमामु सुठो ड्रामो हुयो। उन ई ड्रामे मां हिननि खे तमामु सुठी ऐं वॾी मोट मिली। दोस्तों जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जानी जतोई हिकु सिंध जो तमामु बहितरीन ऐं वॾो अदाकार आहे जंहिं पंहिंजो पाण खे पंहिंजी एक्टिंग तौरु मञायो आहे ऐं पंहिंजो नालो बि रोशन पिणु कयो आहे। दोस्तों जानी जतोई लाड़काणे शहर सां तालुक़ु रखे थो ऐं हिन जी आज़म मंगल गुलाम सिंह उमराणी सां तमामु वॾी दोस्ती बि पिणु आहे। दोस्तों जीअं त जानी जतोई जेको पंहिंजो ड्रामो ठाहियो हुयो दर्दन जो दरिया, उन ई ड्रामे में आज़म मंगल खे बि शामिलु कयो हुयो ऐं इन खां अलावा इस्माइल चांडियो, मंज़ूर मुराद ऐं इन खां अलावा रहमान राजपर जेको तमामु बहितरीन ऐं सुठो अदाकार आहे। ऐं इन खां अलावा अब्बास गुल ओढाणो, बिलावल खोखर ऐं ॿिया काफ़ी सुठा ऐं बहितरीन अदाकार जेके हुया उहे हिन ड्रामे में दर्दन जो दरिया में कमु करे चुका आहिनि ऐं जानी जतोई जे ड्रामे में दर्दन जे दरिया में। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जानी जतोई हिकिड़ो तमामु वॾो नाले वारो अदाकार आहे ऐं हुन जानी जतोई जा हिन वक़्तु तव्हांजे साम्हूं फ़ोटूं स्क्रीन ते हलनि पिया। ऐं जानी जतोई जेको आहे इहो जेको ड्रामो ठाहियो हुयो दर्दन दरिया, इहो आज़म मंगल सां गॾु ठाहियो हुयो। आज़म मंगल जी डायरेक्शन मुताबिक़ ॿिन्ही हिकु मिली करे मतिलबु त इन ड्रामे खे ठाहियो ऐं इन ड्रामे खे अॻिते आंदो वियो। तमामु वॾी इन ड्रामे मां हिननि ॿिन्ही खे पज़ीराई मिली पंहिंजी डायरेक्शन मुताबिक़ ऐं तमामु सुठी ऐं वॾी हिननि खे इन ड्रामे मां मोट बि पिणु मिली। त दोस्तों ही हुई अॼोकी वीडियो। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी पसंदि आई हुजे त मुंहिंजी हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। मुंहिंजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा त जीअं हर नई वीडियो नोटिफिकेशन तव्हां दोस्तनि खे आसानी सां मिली सघे। त दोस्तों इस ताईं ॾींदा मोहम्मद यासीन खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।